आवाज थोड़ो मुझे घट निकरे तो रोजे की वजह से रोजे जो कामयाबी सिर्फ नेक अमाल में है। मजाद कालू सफा हालत खराब आ सफा तो संगत पाण वेठा हूँ। अस्सलामुअलैकुम गरीब जो संगत छाल आखिर खुश हो तबियत सही दो उम्मीद हो गया सब ठीक होना खिरन ना भाईजान फर्स्ट आवल ता सभनी मुसलमान रोज़ादन भाईरन के जुम्मा मुबारक छो जुम्मे जो बेहतरीन रोज़ो आ रोज़ो चौथो आ जुम्मे जो ॾींहुं आहे ओहो हो मां 3 बजे उथंदो आहियां साढे 12 बजे उथियां विञी फ्रेश थियां सी ॾाढो एॾो पाणी थधो ॿूसट सफ़ा न बिजली मुंहिंजे बाग़नि में न गैस जो गरम कयां पाणी जे बिजली हुजे माण्हू जर न वञे ताज़ो पर बाबा शद्धो पाणी एॾो मां सां कालू जी ॻाल्हि वांगुरु छा तव्हांखे ॿुधायां। सो बाइक वाइक असांजी निकिती बीठी आहे माज थो चए मां भला गॾु माज त अॼु रोज़ो रखियो अथव कल्ह कोन रखियो ॿुधायांव थो। सो हलो बाइक इज़ रेडी हलूं मस्जिद नमाज़ ते वरी तव्हां सां मिलूं था बाइक ते भाईजान पाण वञूं था पिया मस्जिद जी तरफ़ विथ अमीर जो संगत केड़ा हालत संगत खुश आयो ठीक आयो तब सही आ मैं तो कहना तो सब ठीक है खैरियत से हूंदा आवाज थोड़ो मुझे घट निकरे तो रोजे की वजह से रोजे जो टाइम भले ठीक है न आवाज थोड़ो मना थोड़ो इमोशन लगाए समझो ना तो मना रोजेदारो होशियारी के दो ए मोली सलाम ये बुजुर्ग मानू रोजो रोजो मोले रोजे में 15 में खानापुर का खाट दही लगे ताड़ी ये मुजाहिद लगे ताड़ी वाह वाह रोजा कौन है सही रोजो कोने सही रोजो सुभान अल्लाह बड़ी टेक्निक तो जब कामयाबी सिर्फ दीन में है, कामयाबी सिर्फ नेक अमाल में है। फमन ज़ुहज़िह अनिन नार व उदख़िल भाईजान जीअं त पाण अल्लाह पाक जो फर्ज़ अदा करे आयासीं हाणे मां साईं किथे आया आहियूं साईं आया हूँ असली आराम गाह ते पंहिंजी असली आराम गाह जी जगह तव्हांखे ॾेखारियूं था जिते असांजा नंढा वॾा दफ़न थियलनि कॾहिं असां दफ़न थींदासीं असांजा पहिरीं प्यारा हिते रूहनि जा टुकड़ा जिगरनि जा टुकड़ा हिते कॾहिं असां दफ़न असां बि हिते ईंदासीं अनकरीब ज़िंदगी रही। अस्सलाम वालेकुम या अहलल क़ुबूर। अरे चला साथ करी थे قل هو الله احد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا احد قل هو الله احد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا احد قل هو الله احد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا احد। वालेकुम सलाम। तो संगत पाण खैर सां कब्रिस्तान तां थी आयासीं। सो हाणे अढाई था थियनि हिते लत ॾी सुम्हंदासीं पोइ हाणे जंहिं महिल ज़िंदगी हूंदी त उथंदासीं तव्हां सां मिलंदासीं ज़रूरु 2 लॻी 21 मिंट थिया आहिनि मतिलबु हिन महिल सफ़ा टुनारी थी विया आहियूं निंड सफ़ा खणी ईंदासीं सुम्हूं वरी उथियूं जंहिं महिल तव्हां सां मिलूं त भाई जान जीअं त हिन महिल 5:34 था थियनि ऐं मां हाणे टेपारी जो फर्ज़ु मतिलबु टेपारी जो नमाज़ अदा कयो आहे 4 बजे ताईं फत कयूं हीअं पासो निंड ई न पई अचे पोइ आख़िर में यानी झटको लॻो आहे या छा आयो ख़बर न आहे भई 5:30 थी विया 5:02 थी विया उथियमि वरी उथारियनि भाउ उथ नमाज़ पढ़ छो ॿूसट थी वियो अथई। सो हाणे 5:30 थी विया आहिनि मां चवां थो थोरो मतिलबु चकर हणूं थोरो सेलर मां रोल माण्हू सॼो ॾींहुं घर में वेही मज़ो ई नथो अचे छा कयां ॾिसूं पोइ रोज़ो किथे नसीब आहे हिते हूंदो त हिते न त सेलर ते ई खोलींदासीं। सवलो पहिरियों बाइक कढूं बाइक वेयर इज़ बाइक दिस इज़ माय बट्टू दिस इज़ माय मतिलबु छल्लो दिस इज़ माय पेन चलो भाईजान व्यू चेक करे सघो था तव्हां पाण वञूं था पिया सेलर जी तरफ़
के रोज़ो रखिया ॿुधायो? मासात कालू किथे मासात कालू अल्लाह भाऊ घणा मिनटन बाकी? भाऊ मिनट था 15 मिनट 10 मिनट 15 ने 13 मिनट बाकी। मां वजू क्या उठ वजू कर वजू करे आयो तू करे उठ कूड़ा रोज कूड़ दानी हाँ मासात कालू छोड़ रोजो अरे चलो जी यार तो भाईजान पाण वञूं था पिया घर जी तरफ़ हूंदा हूंदा में चेक थे ॿियो जान रोज़ जी तरह जो पाण वञूं था संगत ॾे। अॼु थोरो तबियत में मज़ो न आहे यार, सो असां हे प्रोसेस पंहिंजो कंप्लीट कयूं वरी तव्हां सां मिलूं था। संगत चांहि रेडी आहे, भाऊ ज़ेन करायो आहे पंहिंजे घरां। असां पिया हूंदा समीर बागी आयो आहे अॼु असांजी बैठक ते। जियो बागी जियो समीर सोनारा बागी। सो चांहि टेस्ट कयूं, चांहि में सो मज़ो आहे या न आहे। मज़ो न हूंदो न चमाटो हणंदो आहे। रूम में साहब बीठो ओ हुयो। अब संगत में हलां तो रूम खेंदो ठीक है। तो संगत पाण खेरन सां मोटी आयासीं, पंहिंजे घर पुॼी वियासीं। सो हाणे सेरी जो टाइम थियण वारो आहे, उनजो इंतज़ारु आहे टाइम थिए। संगत अचो सेरी कयो सलाह थो। असां सेरी कयूं था, तव्हां ॿुधायो कमेंट करे कंहिं सेरी कई आहे कंहिं न आहे कई, मतिलबु कंहिं रोज़ो रखियो आहे कंहिं न आहे रखियो। अंडो खाओ सलाह दो, अंडो अंडो दिस कॉल्ड अंडो मज़ेदार। तो भाईजान अस्सलाम वालेकुम, वेलकम टू बैक अगेन डे 2 मतलब सेरी खां पोइ सेरी तव्हांखे ॾेखारी उन खां बाद में सुम्ही पियुमि नमाज़ पढ़ी। सो माज़रत तव्हांखे कुझु ॾेखारे न सघियमि। तो पाण उथियासीं वरी 4 बजे उथियासीं, अल्लाह पाक जो फ़र्ज़ु अदा कयोसीं। वरी साईं 3 जो टाइम थी वियो, उहा नमाज़ अदा कईसीं। वरी महिल फ्रेश थी वेंदीसीं, आयासीं पंहिंजी छत ते चढ़ी, मतिलबु पंहिंजे छत वारे घर ते। तो हीअ असांजा गॾा ॾिसो। अॼु जेको हमरा हिकिड़ो मां तव्हांखे ॾेखारियां, अॼु वीचारे जी सफ़ा हालत ख़राब आहे, सफ़ा अदा ॾियो हवाल। अरे हवाल बस छॾियो, परेशान न कयो। चढ़ो आहे न आहे, चढ़ो कलाक अञा आहे। अॼु तव्हां सफ़ा माशाअल्लाह, अॼु तव्हां सफ़ा फिकम फिका। ये जेको आहे ॿुधायो थोरो ॿुधायो, पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। बाक़ी अची पुॻाओ बाक़ी 10-15 मिंटनि बस यार। पर छा आहे रोज़ तूं असांखे ख्वार वेठो थो कराई। रेडियो था कयो त मां छा कयां। अॼु मूंखे लॻी थो रोज़ो तोखे वरितो आहे। न साईं, असां मर्दे मौजा भाई जान खे रोज़ो वरितो आहे। त तव्हां इंटरव्यू पुछो ॾाढो वसी नीचे थो पटिया थो पाण खे 10 मिंट में सबूर नथो थिए। हम है मर्दे मौजा है, जाग जरा है, वक्त शहादत है आए। तो संगत पाण वेठा हूँ, पंहिंजा ताम अॻियां रखूं इंतज़ार में। छो इंतज़ार में वेठा हूँ। बाक़ी घणो टाइम आहे? बाक़ी 2 मिंट आसरे पिया था क्यों हाणे ॾिसूं। 36 थी आहे, 2 मिंट 37 बाक़ी मिंट आहे। आई थिंक भाई मिंट आहे। टाइम ॾिस हाणे अब मुलनि जे आसरे हूं। मुलनि जे आसरे न आहियूं बाबा, असां टाइम जे आसरे हूं। मुलनि जे आसरे पाण लॻूं ई कोन। सो ही तव्हां दही पड़ो है, मतलब बटालो दाल वगैरह मुर्गी। इसमें क्या है भैया? इसमें आलू की भाजी है। अच्छा, आलू के पराठे। कैसा फील हो रहा है आपको? आपने दुआ कही है भाऊ ने? तू दुआ छो नहीं कंदो हर रोज़े में? बस वो पानी कबूल करण अलावा वो कुछ घुर त कबूल थे न, तो बेओ न तो कुछ कोई असा जला घुर को शादी दे को छा कुछ पुरान जाने। हां
शर्माइंदो शर्मा रहे हो तो संगत रोज़ो छोड़ियो मुझे ताना मिल भाईजान पान खेलना रोज़ो छोड़ियो सी अल्लाह पाक जो फर्ज़ अदा कयो सी हाणे वञूं था पिया किॾे रोड जी तरफ़ सो हलो हलो भाईजान टाइम घणो थो थिए 10 मिंट सो असां हाणे वरी वञूं था साॻी बैठक ते सो अॼु पाण हिते वेंदे वेंदे घिटी में रस्ते सां असां सां गॾु व्लॉग कयूं था इन सम्झो था मां न आहियां व्लॉग न आहे आहीं तूं आहीं बाबा हाणे मां भागी थियो आहियां उड़ी भागी सुभाणे ॿिए ॾींहुं वीडियो ठाहींदासीं भागी आहे वॾो सो अॼु पाण हिते व्लॉग ईंदा कयूं उमीद आहे की असां व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो हिन करे यादि सो हाणे जो असांखे इजाज़त माशाल्लाह दुआ में यादि अस्सलाम वालेकुम